बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां इलाही बख़्श उॼण तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नए सिंधी साल पेपर सां गॾु। सिंधी साल पेपर CSS 2009। घण चूंडाइता सवाल। अफ़साननि जो मजमूओ चोटीहों दर जो लिखियलु आहे। अमर जलील, जमाल अबड़ो, नसीम खरल। जवाबु आहे नसीम खरल। ड्रामो शाह इलिया जो तर्जुमो कयल आहे। मिर्ज़ा कलीच बेग, भेरूमल, परमानंद मेवाराम। जवाबु आहे मिर्ज़ा कलीच बेग। सवाने हयात मिस्कीन जहान ख़ान खोसो जो लिखियलु आहे। मोहम्मद बख्श मजनू, GM सैयद, अली मोहम्मद राशिदी। जवाबु आहे मोहम्मद बख्श मजनू। सचल सरमस्त जो असुल नालो आहे अब्दुल कुद्दूस, अब्दुल जमाल, अब्दुल वहाब। जवाबु आहे अब्दुल वहाब। तनवीर चए सिन्फ़ जो किताब आहे। सेरो सफ़र, शाइरी, सवाने हयात। जवाबु शाइरी। ग़ज़ल जे पहिरें शेर खे देश चइबो आहे। मक़्त, मिस्र, मतल। जवाबु आहे मतल। डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप शाह जो रिसालो सन ईसवीअ में शाया करायो। ईसवी 1866, ईसवी 1865, ईसवी 1862। जवाबु आहे सन ईसवी 1866। शाह अब्दुल लतीफ़ ससुई पुनूअ जे दास्तान बाबति देश सुर चया आहिनि। 5, 6, 4। जवाबु आहे 5। अफ़साननि जो मजमूओ चोटीहों दर देश जो लिखियलु आहे। अमर जलील, जमाल अबड़ो, नसीम खरल। जवाबु आहे नसीम खरल। सिंधी नसर जी तारीख़ जो मुसन्निफ़ देश आहे। डॉक्टर अब्दुल मजीद मेमण, डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। जवाबु आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। सचल सरमस्त जो सिंधी कलाम जो सहेड़ियल आहे। उस्मान अली अंसारी, मोहम्मद उस्मान ॾीपलाई, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर। जवाबु आहे उस्मान अली अंसारी। सही ऐं ग़लति जी चूंड कयो। मिर्ज़ा कलीच बेग जो पहिरियों नाविल ज़ीनत आहे। सही ग़लति। जवाबु आहे ग़लति। संदसि पहिरियों असलूको नाविल दिलाराम आहे। कूकण या कल्याण नवाज़ अली शौक़ जो शेरी मजमूओ आहे। ग़लति। उस्ताद बुख़ारीअ जो शेरी मजमूओ आहे। सैयद साबित अली शाह ग़ज़ल जो मशहूर शाइर आहे। ग़लति, छो त साईं सैयद साबित अली शाह मरसीअ जो मशहूर शाइर आहे। मुंहिंजी मुख़्तसिर आतम कहाणी जो मुसन्निफ़ डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो आहे। सही ग़लति। जवाबु आहे सही। तोहफ़तुल कलाम जो लेखक मीर अली शेर कानियो आहे। जवाबु आहे दुरुस्त, सही। सोनवरनी धरतीअ जो लेखक अल्ताफ़ शेख आहे। सही ग़लति। जवाबु आहे ग़लति। सोनवरनी धरती डॉक्टर सुलेमान शेख जो लिखियलु आहे। उहे ॾींहं उहे शींहं जो मुसन्निफ़ पीर अली मोहम्मद शाह राशिदी आहे। सही ग़लति। जवाबु आहे सही। अफ़साननि जो मजमूओ चांदीअ जूं तारूं महताब महबूब जो लिखियलु आहे। सही ग़लति। जवाबु आहे सही। सिंधी ॿोलीअ जी लिसानी जाग्राफ़ी डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जो लिखियलु किताब आहे। सही ग़लति। जवाबु आहे ग़लति। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो लिखियलु आहे।
आख़िरी रात जो लेखक मुमताज़ मिर्ज़ा आहे। सही ग़लत? सही। अल्लाह निगहबान।